अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 ऑगस्ट वेनसडे ऐं शाम जा थिया आहिनि 5:15। मां हिते डिनर ठाहिण जी तयारी में आहियां। हिते मां गोश्त चाढ़ियो आहे, बीफ आहे, नंढियूं नंढियूं बूटियूं, इलाही सारो पाणी, बसर ऐं लूणु तेल विझी चाढ़ियो आहे। हे बॉइल थो थिए। हाणे हिनखे मां ढकु ॾेई हल्की बाहि ते छॾींदमि त जीअं इहो ॻरे। उन सां गॾु गॾु मां हिते चाढ़ी आहे दाल राजीवानीअ जे लाइ। दाल पचंदी ऐं गिदामड़ी मां हिते भिॼाए छॾी आहे, दाल में विझंदमि, ज़रूरी आहे। उनखां अलावा पटाटा बि तरींदमि। तरियल पटाटा तारिक खे ॾाढा वणंदा आहिनि, त हे खुलियल जेके आहिनि हिकु ॿ आहिनि, हे नंढड़ी ॿोरी वठी आयासीं जीअं, त इहा हाणे मां हिन मां कढंदमि पटाटा। सो चुल्हा ॿ आहिनि हिते, त दाल पहिरियों पची वञे ऐं गोश्त पची वञे, उनखां पोइ मां पटाटा फ्राए कंदमि। ऐं मंझंदि जो सुराण कटलेट्स ठाहिया हुया ऐं हिते रोल हे कुझु फ्रीज़र में पिया हुआ, त इहे बि सुराण पचाया। त असां लंच कुझु न ठाहियोसीं, छो त असां 2 ॾींहं घर में हुयासीं, त असांजे लाइ इहे रोल ऐं इहे कटलेट्स जेके हुया इहे काफ़ी हुया। पटाटा कढी रखिया आहिनि हिते ऐं दाल खे मां राई ॾींदमि। दाल आहे मुङनि जी, उनखे मां राई ॾींदमि थूम जी ऐं जीरे जी। उनखां सवाइ हिननि ॿिन्ही खे मां हाणे हिते छॾे ऐं किचन मां वञा थी ॿाहिरि, छो त जीअं ॿिन्ही जो पाणी सुके। गोश्त चेक कयमि त ॻरी चुको आहे, इन करे हिनखे तेज़ बाहि ते छॾियां थी। ऐं दाल त हल्की बाहि ते, ऐं अजीब थुल्ही दाल आहे मुङनि जी, त इहा पई ॻरंदी रहंदी आहिस्ते आहिस्ते। तेसि ताईं हलूं था किचन खां ॿाहिरि। अॼु मां वरी रहणु शुरू कई, जीअं त हाणे पैकिंग वग़ैरह जो कमु एॾो ख़ासि कोन्हे, त ऐं मां पंहिंजे हिन सुई धागे खां सवाइ हली न सघंदी आहियां, रही न सघंदी आहियां। सो मां शुरू कया आहिनि ठाहिणु डेज़ीज़। ठीकु आहे। सो हिन ई माप सां अगरि मां धागे सां ठाहींदमि त ॾाढो नंढिड़ो ऐं नाज़ुक गुल ठहंदो, पर मां धागे सां ठाहिण बि नथी चाहियां, छो त ॾाढी नज़र जो कमु आहे। ऐं ॿियो त मूंखे पंहिंजी ऊन यूज़ करणी आहे, ऊन ई खणी आई आहियां मां हिते। ऊन, आर, सुई, कैंची सभु कुझु इहो मां हुतां पंहिंजो कराची मां खणी आई हुयमि। सो मां इहो शुरू कयो आहे अॼु कमु माशाअल्लाह सां। हिकिड़ो गुल ठाहे वई आहियां, ॿियो अध में आहे, त इहो सिलसिलो बि मुंहिंजो हलंदो रहंदो इंशाअल्लाह। मज़ेदार हिते भुॻल तरियल गोश्त चवां, बल्कि इहो मूंखे तरियल ई करिणो हो, छो त मूंखे फ्राइंग पैन में पचाइणो, पर फ्राइंग पैन आहे कोन। ऐं ॿी ॻाल्हि त पटाटा बि फ्राइंग पैन में तरणा हुआ, त मां देॻड़ीअ में थी तरियां। फ्राइंग पैन हिते हिकिड़ो आहे जंहिंमें मां राई ॾेई ऐं हिते रखियो आहे सिंक में, दाल खे राई ॾिनमि ऐं दाल बि ख़ैर सां तयारु आहे। बसि दाणा पवंदा हिन में, ऐं चांवर हाणे भिॼाया अथनि, इहे चाढ़ियां थी। ऐं ॿी ॻाल्हि त हिते 2 वॾा फ्राइंग पैन हुया, हिकिड़ो नंढो हुयो। 3 फ्राइंग पैन मां डस्टबिन में उछले छॾिया। मां तारीख़ खे चयो इहे बिल्कुलु इस्तेमालु जहिड़ा न आहिनि। हाणे असां ॿिया वठी आया आहियूं, पर उहे जेको बि नओं सामान वठूं था उन नए घर में छॾे था अचूं, तंहिंजे करे हिते हाणे असां वटि कुझु महदूद थांव आहिनि, असां उन्हनि में गुज़ारो कयूं था त कमु थी वञे असांजो। माशाअल्लाह सुराण जी एम्ब्रॉयडरी पंध में आहे, बसि अचे हाणे पूरी थियण वारी आहे, ऑलमोस्ट कंप्लीट आहे। सिर्फ़ु इहे हिकिड़ो पीस बचियो अथसि जंहिंमें हिनखे आउटलाइन ठाहिणी आहे। सो सांझे जो टाइम थी वियो छा? अच्छा, मुंहिंजी त अञा मानी थी पचे। सो इहो हिकिड़ो कमु। सुराण त एॾो सवेर ई मसलो थी विछाए। ऐं हे त जीअं असां भरियासीं दॿा पैक कयासीं, उअं ई पैक थियल आहिनि। बाक़ी रोज़ानो असां राति जो नए घर जो चकर हणणु वेंदा आहियूं, ऐं पोइ थेलियुनि में शयूं, नंढा नंढा बॉक्सिस, नंढा नंढा बैग्स जेके असां हथ में खणी सघूं। हे त सभु ट्रक में वेंदा, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हर शइ ट्रक में कोन थी वञी सघे, त इन करे रोज़ानो हिकिड़ो चकर हणी ऐं ॿाहिरां बि अगरि कुझु वठिणो हूंदो आहे त वठी उते ई उन घर में ई छॾे ईंदा आहियूं। जेको हितां खणी वेंदा आहियूं उहो बि उते ई पियो हूंदो आहे। ऐं टेप ऐं कैंची हर वक़्तु तयारु आहे, त जेको साम्हूं ईंदो वञे उनखे पैक कंदा वञूं। माशाअल्लाह सभु कुझु तयारु आहे। मानियूं बि पचाए छॾियूं, थोरा चांवर, कुझु मानियूं। सो अल्हम्दुलिल्लाह हाणे असां कंदासीं डिनर इंजॉय। ऐं इन विच में हिन महिल ताईं जेके थांव थी चुका आहिनि उहे सुराण धोए थी, ऐं बाक़ी त अञा हल हूंदी थांवनि जी, ॼञ हूंदी पूरी जेसि ताईं असां मानी खाईंदासीं। सो ॿाहिरि त कोन वियासीं किथे, त मुंहिंजी दिलि चाहियो त अॼु मां तव्हां सां इहो नंढिड़ो व्लॉग हिकिड़ो घर मां ठाहे शेयर कयां, छो त कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितरु आहे। ॿाहिरि वेंदा आहियूं त पोइ ॿाहिरां जी वीडियोज़ हूंदियूं आहिनि, ऐं अॼु किथे न विया आहियूं, घर में ई आहियूं सॼो ॾींहुं, ऐं का वीडियो मूं वटि सेव बि न थियल हुई, त मां सोचियो त तव्हां सां अॼु जो नंढिड़ो घर जो रूटीन मां शेयर कयां। रोज़ानो असांजा ॾींहं कीअं था गुज़रनि, पोइ तव्हां सां शेयर कयमि। सो मोकिलियां थी मां तव्हांखां हिन नंढिड़े व्लॉग मां। ख़ुशि जो, आबाद जो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इंशाअल्लाह असां वरी मिलंदासीं कंहिं ॿिए व्लॉग में। तेसि ताईं अल्लाह भाई।